गैर मुस्लिम के कुर्बानी जो गोश्त जायज़ आहे या न यो मसइलो वीडियो में बयान कयो आहे। मुंहिंजी लिखत बा शेखुल इस्लाम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह तआला अलैह इहा ॻाल्हि बयान फरमाई आहे। उन्हनि शर्तनि शुरूतनि जे मुताबिक़ जेको गैर मुस्लिम आहे जेकी ज़िमी चई करे असांजा इलाही उलमा सगोरा उन्हनि जो एतिराम पंहिंजी जॻह ते ज़िमी चई करे उन्हनि खे रस्तो ॾियाजे त गोश्त उन्हनि खे खारायो। अदा कंहिं बि गैर मुस्लिम खे गोश्त ॾियणु जाइज़ कोन्हे। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह जी फतवा बुजुर्गन जी फतवा के मुताबिक इहो ई आहे जवाब गैर मुस्लिम के गोश्त ॾियणु कुर्बानी जो जायज़ न। साईं अर्ज़ आहे त जमात इस्लामी वारा माण्हुनि खे घर मदरसा ऐं नलका ॾियनि था, छा उहे वठणु जाइज़ आहिनि या न वठंदा? का ज़रूरत कान्हे। केवला साईं असांजा मुस्लमान चवनि था त इहो किथे लिखियलु आहे हिंदू सां खाइणु जाइज़ कोन्हे। तो वटि किताब घणा इहो किथे लिखियलु आहे? तो वटि कावश ख़बर ई कोन्हे। तो वटि इबरत ई कान्हे। अचो मूं वटि किताब पिया ॾेखारे लिखियो पियो किथे लिखियलु आहे? हाणे जीअं अचां थी तोखे ॾेखारियां ई तुंहिंजे मुंहं ते घुमायां किताब लिखियो पियो आहे बाबा किताबनि में मौजूदु आहे। उन्हनि सां खाइणु दुरुस्त न आहे। आलिम ने अखा मनो फरमाई आहे। ख़बर न आहे हुनजा हथ पाक पलीत उलमा हिनखे मकरूह फरमायो न खाइणु घुरिजे। अलाह ताला तव्हां असांखे चवंदो त बाबा जेका रस्म तोहर सुन्नत थींदी आहे वो हिकु दफ़ो थियण खां पोइ वरी जेको आहे सो उहा थिए थी छा? अब जे कारीगर सुठो कोन हो ऐं कारवाई सुठी न कई त पोइ त ॿीहर थींदी आहे वाज़ा पर जेकर कारीगर सुठो हिकु दफ़ो दुरुस्त थी वई पोइ ख़ैर आहे। बाक़ी जेको चमड़ो आहे न उहो चमड़ो आहे पंहिंजे हवाले करे छॾिजो। अलाह ताला तव्हां असांखे हाज़िरी नसीब